वास्ता है ओके मारी कोना दस किथे भैया कुटोड़ा कुरान दा वास्ता है उड़े ये मारे कुरान दा वास्ता है कई कथे आ उड़े मारे किलो किथे रखिया किलो नहीं बड़े घर किलो बगे तड़े बड़े घर कुरान वास्ता है दहरके में जमींदार पारा हारियन के पुलिस हथा गिरफ्तार कराए गुम करण वाली खबर अवामी आवाज टीवी में हलण बाद पुलिस पोरियतन के आजाद करे छे दहरके जे गोठ सादिक मतोजा महर में छडी अग जमींदार गुलाम नबी महर जे घरा चोरी थी हुई जे इल्जाम हेठ जमींदार पारा हारियन जावेद अमीन फारूक लगारी ऐं साजिद मथा चोरी जो इल्जाम हणी उन्हनि खे 3 ॾींहनि ताईं पंहिंजी मुबाइना निजी जेल में कैद रखी चोरी बासराइण लाइ तशद्दुद जो निशानो बणायो जे वारसनि पारां कयल एहतजाज जी खबर अवामी आवाज टीवी ते हलण बाद खेंजू पुलिस कैद थियल चैनी हारियन खे आजाद करे छडियो आजाद थियण बाद हारी फारूक लगारी जावेद लगारी ऐं सजाद लगारी अवामी आवाज ऑफिस पहुची लुड़क लाड़ींदे चयो त वडेरे गुलाम नबी महर ऐं ॿियनि असां खे ज़ोरी पकड़े हिकु ओताक ते खणी वञी 3 ॾींहनि ताईं चोरी बासराइण लाइ इंसानियत सोच तशद्दुद जो निशानो बणायो आहे जंहिं बाद असां खे खेंजू पुलिस हवाले कयो वियो जंहिं आजाद कयो आहे अब्दुल करीम मतूजो गुलाम नबी मतूजो इस्लाम मतूजो या सॼा असांजे घर में घिरी मांखे रोज़े में सुतल अंदर तो रोज़े में कढियो अथनि मांखे मां चयो मांखे रोज़ो छा थी पियो तोखे मारींदासीं रोज़े में वरी उतो खणी आया आहिनि मांखे उते अची जेको असांजा ॿार आया आहिनि छॾाइण ॿारनि खे धिका न थियनि ॿारनि खे थप्पा भला आयूं अथनि ॿारनि खे धिका ॾेई छॾिया अथनि मांखे रोज़े में खणी आया आहिनि उते उताक ते अची उते मांखे कुटियो अथनि रोज़े में मां बेहोश थी वियो आहियां रोज़े में मुंहिंजो पीउ आयो आहे मांखे मुंहिंजे मथां पाणी सटण जे लाइ मुंहिंजे पीउ खे हिकु पासे धिको ॾेई छॾियो अथनि चए छो थो पाणी सटे मरी वञे मुंहिंजे पीउ चयो रोज़ो आहे रोज़ो छॾे पोइ मां पुटो पिया ॻाल्हाए चए न असां हिन खे मारींदासीं जेतिरो एॾो क़बूल न कंदो मां चयो मांखे मारे छॾियो मां चोरी न कई आहे मांखे एतिरो कुटियो वञे मां बेहोश थी वियुमि हाणे असांजो मुतालबो असां सां इंसाफ़ थियो वञे सरदार अली गौर ख़ान हाजी ख़ान हज़ार ख़ान नवाब ख़ान इन्हनि सां मुतालबो आहे त असांखे इंसाफ़ मिलियो वञे असांजा ॿार क़ैद में आहिनि असांजा ॿार क़ैद मां आज़ाद थिया वञनि हुननि चयो त असां बेगुनाह आहियूं असांजी औरतुनि खे बि कैद कयो वियो आहे असांजी ज़ालिम ज़मींदार खां जान आजी कराई वञे राब्ते करण ते ज़मींदार गुलाम नबी महर चयो त तशद्दुद बाबति का ॼाण नाहे असां कंहिं ते बि तशद्दुद नाहे कयो होॾां खेंजू पुलिस ॿुधायो त ॿई धुरियूं फ़ैसिले लाइ राज़ी थियूं आहिनि उन करे हारियन खे आज़ाद करे छॾियो आहे विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk